ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा सुनता मीठे मीठे बच्चे बाबा सभिन का पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो, परम पिता परमात्मा जी याद में वियो। आत्माउनि खे परमात्मा बाप सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदो आहे न। हिन ही सृष्टि ते पहिरियों पवित्र आत्मायूं रहियूं, हाणे हिन ही सृष्टि ते अपवित्र थी वई। पाण ही आत्मायूं पहिरियों हिते रहंदा हुआसीं त पवित्र हुआसीं, काम क्रोध लोभ मोह अहंकार सां मुक्त हुआसीं। हाणे पाण ही आत्मायूं पतित थी वयूं, त हिन करे पाण ही आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ करे पतित पावन बाप हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हां सर्व विकारनि खां, बुराइनि खां, समस्याउनि खां, पुराणियूं कड़वी ॻाल्हियुनि दुखदायियुनि जीवन खां तव्हां मुक्त थी वेंदा। केतिरो सहज उपाय आहे न। कोई भक्ति आदि न करणो, कोई पाठ पूजा आदि न करणो, सिर्फ़ हिकु परमात्मा खे निराकार रूप में यादि करण सां आत्मा सुखी थी वेंदी, आत्मा पावन थी वेंदी। त ॾिसो परमात्मा केॾो सर्वशक्तिवान आहे न। चए थो सिर्फ़ पंहिंजे पाण खे पहचानो ऐं मूंखे पहचानो। ये तव्हां यज्ञ तप जप आदि कंदे कंदे भक्ति कंदे कंदे मुंहिंजे यथार्थ नाम रूप खां तव्हां परे थी विया आहियो। भगवान जो जेको यथार्थ नाम शिव आहे, हुनजो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे। हिन रूप ऐं नाम सां पाण दूर थिया आहियूं न थिया आहियूं। परमात्मा रहण वारो परम धाम जो आहे, लेकिन पाण हुनखे हिन ही दुनिया में कण कण ते जॻह जॻह ते वञी करे हुन सां प्रार्थना था करूं, हुनखे यादि था करूं। त भगवान पाण खे अची करे सत्य ज्ञान जी पहचान ॾिनी अथई कि तव्हां आत्मायूं निराकार ज्योतिर्बिंदु हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठियूं आहियो ऐं तव्हांजो मां पीउ परमात्मा परम धाम में रहण वारो। मूंखे हिन रूप में यादि करण सां तव्हां सभिनि दुखनि बीमारियुनि खां मुक्त थी वेंदव। केतिरी सहज दवाई आहे न। माण्हू अॼुकल्ह केतिरियूं सारी दवाइयूं था करनि शरीर खे ठीकु करण लाइ, लेकिन बाबा चए थो पहिरियों पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली ठाहियो त शरीर पाणे ई ठीकु थी वेंदो। आत्मा खे शक्तिशाली ठाहिण जी हिकु ही दवाई आहे, आत्मा सम्झी करे निराकार रूप में यादि करो। ॾिसो परमात्मा खे यादि करण जी शक्ति, परमात्मा खे यादि करण सां आत्मा में एतिरी शक्ति ईंदी आहे जो उहा सतयुग में 150 साल पंहिंजे शरीर खे हलाए सघंदी आहे। हाणे त दुख रोग बीमारियूं आदि केॾियूं थी वयूं आहिनि न। त आत्मा में भी शक्ति न आहे त शरीर भी रोगी बीमारी थी आयो आहे। अकाली मृत्यु केॾी थी थिए, आत्माउनि जा ही विकारनि जे वश बुरा कर्म थिया आहिनि। हिन करे अकाली मृत्यु जल्दी ही शरीर छॾे छॾंदी आहे। त हिन करे सभिनि खां पहिरियों कंहिंखे सुधारणो आहे, कंहिंखे शक्तिशाली ठाहिणो आहे, परमात्मा खे यादि करे आत्मा खे शक्तिशाली ठाहिणो आहे। हिन सां सभी आत्माउनि जो सभु दुख बीमारियूं रोग आदि सभु मुक्त थी वेंदी। ये रूहानी आत्मा जो बाप आत्माउनि खे सम्झाए थो। रूहनि जो बाप ऊच ते ऊच परमात्मा शिव, हुनखे सभु धर्म वारा यादि कंदा अथई। हुन जे लाइ ई चईंदा आहिनि ओम नमो शिवाय। हाणे उहो त असांजो बाप आहे न, त बाप सां बाबा पंहिंजो बाप आहे त पाण खे हुनखे यादि करिणो आहे, हुनखे नमस्ते आदि मथो आथी न टेकणो आहे। उहो स्वर्ग जो रचयिता आहे न। हाणे उहो अची करे पाण खे सचो सचो गीता ज्ञान थो ॿुधाए न। गीता ज्ञान कीअं ॿुधायो आहे? निराकार परमात्मा शिव। ॾिसो शिव जयंती बि मल्हाईंदा आहियूं न, लेकिन पतो कोन अथनि कि शिव जयंती छो मल्हाईंदा आहियूं। शिव जयंती मल्हाईंदा आहियूं त ज़रूरु शिव बाबा कॾहिं आयो हूंदो न, लेकिन हुनजी बायोग्राफी जे बारे में त कंहिंखे पतो ई न आहे। लेकिन उहो कॾहिं आयो? शिव बाबा त आहे निराकार, हुनखे पंहिंजो शरीर कोन अथसि। शिव जयंती मल्हाईंदा आहियूं त ज़रूरु शरीर में ईंदो न। निराकार जी जयंती कीअं मल्हाईंदा आहियूं? आत्मा त अमर आहे। जयंती त तॾहिं मल्हाईंदा आहियूं जॾहिं मरूं ऐं जनमूं। आत्मा जनम थोड़ी वठंदी आहे, आत्मा त अविनाशी आहे। आत्मा शरीर सां गॾु
गर्भ में ॿाहिरि निकिरंदी आहे त शरीर नयो थियो न, आत्मा त पुराणी आहे न। त ईअं न चईंदासीं कि आत्मा जी जयंती न। शिव त निराकार आहे, हुनजो चित्र लिंग रखंदा आहियूं न। त ॿारनि खे इहे ख़्यालु करणो खपे, हिते ई पंहिंजो घर धंधो दोरी में वञण सां सभु ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿुधंदा त आहियूं, लेकिन ॿुधी करे बंदि थी वियो त सभु भुलिजी वेंदा आहियूं। थोरो चिंतन करणो खपे। गुरुअनि आदिनि जी जंजीरनि में केॾा फसियल आहिनि न, अबलायूं ॾाढियूं भोलियूं हूंदियूं आहिनि। तव्हां उन्हनि खां पुछी सघंदा आहियो कि शिव जयंती मल्हाईंदा आहियो, परंतु उहो केरु आहे, शिव केरु आहे? जयंती त तॾहिं मल्हाइबो आहे जॾहिं शरीर हुजे। शिव खे त पंहिंजो शरीर कोन अथसि, पोइ जयंती छो था मल्हायूं? हुन अची करे छा कई? उहो कॾहिं ईंदो आहे? जयंती माना जन्म, निराकार शिव जो जन्म मल्हाईंदा आहियूं। उहो निराकार त हुननि जो पोइ जन्म कीअं मल्हाईंदा आहिनि? उहो कीअं ईंदो आहे? आत्मा शरीर में ईंदी आहे न, त ई हुनजो जन्म थींदो आहे। आत्मा त आत्मा ई आहे, शरीर में प्रवेश कंदी त चईंदासीं आत्मा शरीर वतई पाठ वॼाइण लाइ। हाणे शिव त निराकार आहे, उनजो जन्म कीअं थींदो आहे? ऐं कंहिं हुनजो जन्म कयो? उहो त परमात्मा आहे न। ये कंहिंखे बि पतो न आहे कि परमात्मा बाप जो गर्भ सां जन्म न थींदो आहे, हुनजो दिव्य अलौकिक जन्म। उहो परम धाम मां जॾहिं मथे ईंदो आहे त ब्रह्मा जे तन में अवतरित थींदो आहे। भॻवान जो जन्म नए शरीर सां न थींदो आहे, हुनजो अवतरण जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। उहो कॾहिं ईंदो आहे? कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे संगम जे समय ते अची करे हिन सॼी दुनिया खे नर्क खां स्वर्ग ठाहींदो आहे। त बाबा चवनि था भल ॾाढा शास्त्र आदि माण्हू पढ़ियल आहिनि, लेकिन इहो ई न ॼाणंदा आहिनि कि भॻवान जो जन्म कीअं थींदो आहे। हाणे तव्हांखे सभु ज्ञान मिलियो अथव न कि मुंहिंजो जन्म कीअं थींदो आहे। मां दिव्य अलौकिक जन्म वठंदो आहे। हाणे तव्हांखे ज्ञान ॿुधो अथव त सम्झी करे ॿियनि खे बि ॿुधायो। बाबा हाणे पाण खे अज्ञान अंधेरे सां कढी करे ज्ञान जे सोजरे में वठी आयो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न, जेका बि देहधारी आहिनि उहे सभु देवी देवता महात्मा संत आदि आहिनि। भॻवान केरु हूंदो आहे? जेको निराकार ज्योतिर्पिंडी हुजे, जंहिंखे पंहिंजो शरीर न आहे। पुरुष ज्ञान में आहे, स्त्री अज्ञान में आहे। माण्हू सम्झंदा आहिनि पुरुषनि खे त ॾाढो ज्ञान आहे, स्त्री त ईअं ई आहे, हुनखे त बसि घर जो कमु ई अथसि। लेकिन भॻवान अची करे हाणे अहिड़ो ज्ञान ॾिनो अथई जेको पूरे विश्व खे ॿुधाइण जे निमित्त स्त्री ठही में। ॾिसो, भॻवान खे बि पहचाने स्त्री ई सघे थी। एॾा सारा पुरुष आहिनि, लेकिन सभिनि खां पहिरियों त भॻवान हिन धरती ते आयो आहे ब्रह्मा जे तन में। त स्त्रियूं, मातायूं, कन्यायूं इहे ई पहिरियों सम्झो। स्त्री पति खे गुरु ईश्वर मञंदी आहे त स्त्री खे गुरु जी आज्ञा मञणी खपे, ईअं चईंदा आहिनि। परंतु अॼुकल्ह जा पति आदि एॾा सुधरियल थोरी आहिनि जो हुननि खे गुरु जीअं मञो। गुरु जो मतिलब ई माण्हुनि खे न पतो आहे। त गुरु त सुख शांति जी राह ॾेखारींदो न, लेकिन अॼुकल्ह त विकार में वेंदा आहिनि। इहे त दुख शांति जी राह आहे। त पति गुरु कीअं थी वियो? पति त परमात्मा ई पंहिंजो सचो गुरु आहे, जो पाण खे हिन विकारनि मां छुड़ाए करे सुख शांति जी राह ॾेखारींदो आहे। ये पति त दुनिया त हाणे ख़तम थींदी ई सही, तॾहिं त हिन दुनिया ते पावन दुनिया ईंदी न। माता ज्ञान में आहे त माता जो कमु आहे कि पंहिंजे घर परिवार खे बि इहो ॿुधाए कि पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो त सभु दुखनि खां दूर थी वेंदो। उहो पाण खे हाणे स्वर्ग जो वरितो ॾियण आयो आहे, पाण खे स्वर्ग जी दुनिया जे लाइ कमाई कराइण आयो आहे। परमात्मा बाप पाण खे स्वर्ग जी दुनिया जे लाइ कमाई करण आयो आहे। ॾिसो केॾो मिठो बाबा आहे न, कि पाण खे पतित दुनिया, पतित शरीर में अची करे स्वर्ग जे लाइ कमाई थो कराए।
63 जन्म त पाण केॾा पाप कया आहिनि, भॻवान खे टिकर बितर में मञी वेठा आहियूं। हाणे भॻवान अची करे पाण वरी बि आयो आहे ऐं पंहिंजे मथां रहम थो करे कि तव्हां त मूंखे कुते ॿिली में ठोकियो, कण कण में ठोकियो, लेकिन मां हाणे वरी खां तव्हांखे सुख शांति जी राह ॿुधाइण आयो आहियां। भले तव्हां केतिरो बि मुंहिंजे लाइ बुरो भलो चयो त बि ॾिसो मां त रहम दिल आहे न, विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहे, त मां त मूंखे त तव्हां कुझु बि चओ, लेकिन मुंहिंजो त कम ई आहे तव्हांखे राह ॾेखाइण जो। राह ॾेखारींदो आहे सभिनि खे हिकु जहिड़ी, पोइ जेको बि हुन राह ते हलंदो आहे सुख शांति खे प्राप्त कंदो आहे। हाणे त आत्माऊं सतो प्रधान ठहियो थी न। बाबा चए थो भल रोटी आदि ठाहियो, घुमण आदि वञो, लेकिन मूंसां गॾु रहो। इहे हिकु ॻाल्हि जी प्रतिज्ञा करो कि हर समय असां परमात्मा भाव सां गॾु रहंदासीं। बाबा चईंदा आहिनि तॾहिं त तव्हांजी आत्मा पावन थींदी न। जन जन्मांतर जे पापनि जो बोझ जेको आत्मा ते चढ़ियल आहे उन सां मुक्त कीअं थींदा। घर गृहस्थ व्यवहार में बि रहंदे उहे मूंखे यादि करो। ईअं ईअं यादि कंदे कंदे आदत पइजी वेंदव। ॾिसो जीअं हिंदुअनि खे बाबा चईंदा आहिनि कि ॿिया धर्म वारा ॾिसो पंहिंजे पंहिंजे धर्मनि खे ॼाणंदा आहिनि, लेकिन इहे जेके पंहिंजे पाण खे हिंदू कहलाईंदा आहिनि इहे पंहिंजे असली धर्म खे न ॼाणंदा आहिनि। असल में इहे दुनिया में जेका बि पंहिंजे पाण खे हिंदू था कहलाइनि न, इहे आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्माऊं। लेकिन हाणे इहा आत्माऊं पंहिंजे धर्मनि जी नियम मर्यादाउनि खे सभु भुलिजी वेठी आहे। धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी वई आहे, हिन करे पंहिंजे पाण खे हिंदुस्तान में रहण वारी हिंदू आदि धर्म जा चवनि थियूं। लेकिन ॾिसो पाण आहियूं त देवी देवता धर्म जा, छो जो पाण कंहिंखे मञंदा आहियूं, देवी देवताउनि खे मञंदा आहियूं न। दिवाली आदि मल्हाईंदा आहियूं, राम नवमी, कृष्ण जयंती मल्हाईंदा आहियूं, त ज़रूरु पाण हुननि जी दुनिया में अहिड़ा ॾींहं ॾिठा हूंदा जंहिं समय लक्ष्मी नारायण गद्दी ते वेहंदा, कृष्ण जो जन्म थींदो, तॾहिं त पाण यादगार में इहे सभु चीजूं मल्हाईंदा आहियूं न। तव्हां पंहिंजे ॿारनि जो जन्म मल्हाईंदा आहियो, तव्हां पंहिंजे ॿारनि जो जन्म ॾिठो अथव तॾहिं त मल्हाईंदा आहियो उहो ॾींहुं। त कृष्ण जो बि जन्म पाण ई ॾिठो आहे तॾहिं त पाण ई मल्हाईंदा आहियूं। न त विदेश वारा छो नथा मल्हाइनि कृष्ण जो जन्म, मुस्लिम छो नथा मल्हाइनि, छो जो पाण ई भारतवासियुनि ॾिठो आहे। इन करे हिते ई देवी देवताउनि जे मंदर आदि ठाहे करे हुननि खे यादि कंदा आहिनि। हुननि जी दुनिया में जो सुख हुया उन सुख जो जी महसूस था कंदा आहिनि, कामना कंदा आहिनि कि असांजे जीवन में वरी खां उहो सुख शांति अचे। ये भ्रष्टाचारी दुनिया खे हाणे भॻवान अची करे श्रेष्ठाचारी थो ठाहे। कीअं थो ठाहे? श्रेष्ठ मत ॾेई करे। श्री श्री शिव बाबा पाण आत्माउनि खे श्रेष्ठ मत थो ॾे, जंहिंसां इहे दुनिया श्रेष्ठाचारी थी वेंदियूं। आत्माऊं श्रेष्ठ कर्म कंदियूं त पोइ श्रेष्ठाचारी थी वेंदियूं न। जिते आत्माऊं सुठियूं हूंदियूं त उहो दुनिया जो नाम छा हूंदो? स्वर्ग, सुख, सुखनि जी दुनिया। हाणे विश्व जी सर्व आत्माऊं ई हिक ॿिए खे दुख थी ॾियनि न, ख़ुदि बि दुखी आहिनि त ॿियनि खे बि दुख थी ॾियनि, त हिन करे इहे दुनिया ई भ्रष्टाचारी थी वई आहे। शिव भॻवान वाच्य मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक, राजाउनि जो बि राजा थो ठाहियां न। गीता में ॾाढो सुठो लिखियलु आहे, चईंदा आहिनि कि मां हिन साधुअनि जो बि उद्धार करण वारो। त साधुअनि जो बि उद्धार करण वारो कोई ॿियो आहे त ज़रूरु साधु संत गुरू आदिनि खां बि वॾो उहो परमात्मा आहे न। त पाण खे हाणे परमात्मा जी पहचान मिली आहे त पाण छो शरीर धारियुनि खे यादि करूं, पाण खे त डायरेक्ट परमात्मा खे यादि करिणो आहे न। जबकि दुख दूर करण वारो उहो ई आहे, विश्व जी सर्व आत्माउनि खे शक्ति ॾियण वारो उहो ई आहे। त तव्हां निराकार खे डायरेक्ट छो नथा यादि करो? छो तव्हांजी बुद्धि देहधारियुनि में फसियल अथव? पंहिंजी बुद्धि खे हिन देहधारियुनि जी चीजुनि मां कढो, स्थूल चीजुनि मां कढो, मूर्ति आदि मां पंहिंजी बुद्धि योग कढो। हिकु निराकार सां पंहिंजो बुद्धि योग जोड़ंदव तॾहिं ई तव्हांजी सर्व मनोकामना पूर्ण थींदी, तॾहिं ई तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा।
पुकारदा भी त मूंखे ही आहिनि न। भले कहिड़े बि देवी देवता गुरु संतनि खे यादि था करनि, लेकिन तॾहिं बि हे भॻवान हे ईश्वर त चईंदा आहियो। त हाणे मां तव्हांजी पुकार ॿुधी करे आया हूं, त छो न तव्हां मुंहिंजे श्रीमत ते हलो, जे मत ते हली करे तव्हांखे सुख शांति जी राह मिलंदी। सभु हिन दुनिया में सभी आत्मायूं भक्तियूं आहिनि अथवा सीतायूं आहिनि न। सभु आत्मायूं सीतायूं रावण जी जेल में आहिनि, विकारनि जी जेल में आहिनि। हिन करे मूंखे पुकारदियूं आहिनि, हे परमात्मा राम अची करे असां सीताउनि जो उद्धार कर। हाणे मां तव्हां सभिनि आत्माउनि सीताउनि जो उद्धार करण आयो आहियां। ॾिसो चईंदा बि आहिनि रघुपति राघव राजा राम, वास्तव में राजा राम जी ॻाल्हि कोन्हे, लेकिन इहो त परमात्मा राम जी ॻाल्हि आहे। शिव जे बदिले श्री कृष्ण जो नाम गीता में लिखी छॾियो अथनि। त पुछणो खपे कृष्ण व राम खे कारो छो ॾेखारींदा आहिनि? ज़रूर हुननि खे कुझु थियो आहे तॾहिं त कारो ॾेखारींदा आहिनि, लेकिन परमात्मा त सदैव गोरो आहे, सदैव शक्तिशाली आहे। त गीता ज्ञान कीअं ॿुधाई? भॻवान केरु आहे? ज़रूर उहो ई आहे न जो कॾहिं बि पतित न थिए। कृष्ण और राम जी आत्मायूं त पुनर्जन्म वठी वठी करे विकारनि जे वश थी करे कारियूं थी वेंदियूं आहिनि। हिन करे हुननि जो शरीर बि कारो ॾेखारीनि। असल में शरीर जी ॻाल्हि कोन्हे, असल में आहे कि हुनजी आत्मा कारी थी वेंदी आहे। हिन करे हुननि खे कारे रूप में हाणे दुनिया में मञदा आहिनि। सत्युग त्रेता में त हुननि जी आत्मा सुंदर हुई न, पोइ द्वापर कलयुग में अची अची करे सभिनि आत्माउनि जो कलर कारो थी, अर्थात सभी आत्मायूं विकारनि जे वश थी करे कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी थी वयूं न। त आत्मा में खाद पइजी वई। सोने में खाद पइजी वेंदी आहे त कारो थी वेंदो आहे न। ईअं ई आत्मा में बि विकारनि जी खाद पइजी वई त कारी थी वई आहे। हाणे बाबा वरी आत्माउनि खे खाद, आत्माउनि में जेकी विकारनि रूपी खाद आहे हुनखे पंहिंजी यादि शक्ति सां भस्म करणु आयो आहे। जेतिरो जेतिरो परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदव ओतिरो तव्हां सभिनि आत्माउनि जी विकारनि वारी खाद ख़तम थी वेंदी। हाणे नई दुनिया जी स्थापना करण मां आयो आहे न। ॾिसो नई दुनिया जी स्थापना केॾी थोरे समय में थींदी आहे न, ऐं उहो ई नई दुनिया खे पुराणी दुनिया थियण में 5000 साल लॻंदा आहिनि। ऐं परमात्मा एतिरो शक्तिशाली आहे कि कलयुग जे अंत में अची करे सतयुग जे आदि जे संगम ते अची करे हिन दुनिया खे एतिरी थोरे से समय में कलयुग का स्वर्ग ठाहे छॾियो। त उहो सर्वशक्तिवान जी कमाल आहे। सभिनि जो सदगति दाता हिकु उहो ई आहे न। बाप चईंदा आहिनि कि हे ॿार, मां तव्हांखे जो ॿुधायां थो उहो ॿुधो, हुनखे सम्झो। अगरि तव्हांखे सही थो लॻियो त जीवन में धारण करे हलो, इन सां तव्हांखे ई सुख शांति मिलंदी न। मूंखे त तव्हां खां कुझु बि न खपे। मां त तव्हांजे पुकारण जे कारण ई तव्हां वटि आयो आहियां। दुनिया में एॾा माण्हू आहिनि, उहो भॻवान जो इहो ज्ञान नथा ॿुधनि, तव्हां ई छो था ॿुधो? छो जी तव्हांजी पुकार भॻवान ॿुधी अथई न। हिन करे उहो तव्हांखे पंहिंजो यथार्थ परिचय ॾिए थो। पोइ तव्हां पंहिंजो बुद्धीअ भटकायो छो था? हाणे जॾहिं भॻवानु तव्हां सां मिली वियो त भॻवान खे यादि करणो खपे न निराकार रूप में। परमात्मा बाप जी मत ते हलणो खपे। परमात्मा जो परम धाम में रहंदा आहिनि, हुनखे चईंदा आहिनि ऊच ते ऊच आत्मा, सुप्रीम सोल। उहो असांजो बाप आहे। ॾिसो बाप चए थो 5000 साल खां पोइ मां तव्हांखे हिन दुनिया में मिलियो आहे। बाक़ी परम धाम में त पाण जॾहिं आत्मायूं परम धाम में हूंदासीं त पाण सां गॾु बाप बि हूंदो, लेकिन हुते त सभु निराकार रूप में हूंदियूं न। कोई हिक ॿिए सां ॻाल्हाए थोड़ी सघंदियूं, न ही हिक ॿिए खे ॾिसी सघंदियूं। लेकिन हिते त परमात्मा बाप हिन सृष्टि ते अची करे ब्रह्मा जे तन में अची करे असां सां ॻाल्हाईंदो आहे, असांखां ॾिसंदो आहे, असांजे हर कर्म में सुधार करण जी शिक्षाऊं ॾींदो आहे। त 5000 साल में हिकु बार परमात्मा सृष्टि ते अची करे पाण आत्माउनि सां गॾु पाठ वॼाईंदी आहे, पाण आत्माउनि सां गॾु मिलंदी आहे। ॾिसो केॾो सुंदर समय आहे इहो। तॾहिं त चईंदा आहिनि आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल,
सुंदर मेलो कॾहिं लॻंदा आहियो जॾहिं पाण आत्मा आहियूं पंहिंजे हिन शरीर द्वारा परमात्मा सां ब्रह्मा तन द्वारा मिलन मल्हाईंदा आहियूं। ऐं इहो हिकु ई समय हूंदो आहे। विश्व में जेतिरियूं आत्मायूं आहिनि जंहिंसां बि पंहिंजो पाठ आहे हुननि सां त पाण पाठ वॼाईंदा ई आया आहियूं न। हाणे बि जेका बि तव्हांजे घर में संबंधी आदि अथव हुननि सां बि तव्हां कई बार पाठ वॼायो हूंदो कंहिं न कंहिं संबंध। लेकिन हिकु ई बार इहो 5000 साल में हिकु ई बार पंहिंजो पाठ कंहिंसां आहे? परमात्मा सां। त बाबा चवनि था सर्व संबंध मूंसां तव्हां हाणे ई साकार रूप में मूंसां निभाए सघंदा आहियो, हुनजो सुख वठी सघंदा आहियो। ॾिसो दुनिया में हाणे कहिड़े बि संबंध में सच्चाई न आहे, सुख न आहे। लेकिन हिकु परमात्मा सां जॾहिं आत्मा सर्व संबंध जोड़दी त हुनखे हर संबंध जो सुख मिलंदो न। हुनखे इहो बि सम्झ में ईंदो कि हर संबंध कीअं निभाइबो आहे सुख शांति। बाबा ये थोड़ी था चवनि था पंहिंजे शारीरिक संबंधनि खे छॾो। बाबा त चए थो कि हुननि सां बि तोड़ निभायो, हुननि खे बि संभालो, धंधा धोरी बि करो, घर गृहस्थ संभालो, ॿारनि खे संभालो, रोटी आदि ठाहियो। लेकिन साथ साथ परमात्मा सां गॾु बि पंहिंजो बुद्धि योग जुड़ियल हुजे। हुन सां बि सर्व संबंध पाण खे निभाइणा आहिनि। तॾहिं ई पाण इहे सिखी सघंदासीं कि अॼुकल्ह जो दुनिया में हर संबंध में एॾो दुख आहे। न हर संबंध खे सुख शांति में कीअं निभायूं? छोजी सत्युग में भी संबंध हूंदा, पति पत्नी ॿार आदि माँ पीउ सभु हूंदो। लेकिन हुतां जो सभु संबंध आदि में सुख ऐं शांति पवित्रता हूंदी। त हिते बि त सिखणो आहे न कि भई हर संबंध निभाईंदे हुए सुख शांति में कीअं रहो। परंतु बाबा चए थो सम्झो तव्हां घर में परमात्मा जी श्रीमत ते हलो था, सभिनि सां सुख शांति में व्यवहार करो था, लेकिन ॿिया हलनि नथा, उन्हनि खे पतो ई कोन अथनि त तव्हां उन्हनि सां कीअं निभाए सघंदव। त हिन करे परमात्मा सां सभु जोड़ंदव त उहो तव्हांखे हर ॻाल्हि सेखारींदो। पोइ तव्हां पंहिंजे शारीरिक संबंधनि सां बि उन रीति निभायो। हाणे हिते त सभिनि खे सम्झणो आहे न पंहिंजो सभु आत्मायूं भाउ भाउ आहियूं। पोइ हिते ई सिखी करे परमात्मा सां सर्व संबंध सिखी करे पोइ सत्संग में वञी उहो ई संबंधी आदि सुख शांति सां पाण निभाईंदासीं। परमात्मा बाप जो नाम शिव आहे न। शिव जो मतिलबु ई हूंदो आहे कल्याणकारी। त कल्याणकारी बाप थी करे पाण ॿारनि जो कल्याण करणा आहियूं। त हिन करे बाबा चए थो कि तव्हांजो कल्याण थींदो ई जॾहिं तव्हां मूंखे यादि कंदव, मुंहिंजी मत ते हलंदव। त हिन करे उठदे वेंदे खाईंदे पीअंदे जेतिरो थी सघे मूंखे यादि कंदा रहो। फालतू ख़्यालात न करो। फालतू ख़्यालात कंदव त हुन सां समय बि ख़राबु थींदो आहे, आत्मा जी शक्ति बि ख़राबु थींदी आहे। भक्ति मार्ग में पंहिंजे खे मारदा बि आहिनि। चईंदा आहिनि कि शिव जो दर्शन थिए न त असां गलो कटे छॾंदासीं। ॾाढी महिनत कंदा आहिनि भॻवान जे दर्शन जे लाइ। लेकिन मां त बिंदी आहे न, सम्झो कि बिंदी जो साक्षात्कार थियो त हुननि खे सम्झ में ई न ईंदो। त बाबा चए थो हीअं साक्षात्कार सां कुझु न थींदो। सम्झो तव्हांखे कृष्ण जो साक्षात्कार थी वियो त हिन जो मतिलबु इहो थोड़े कि तव्हांजा पाप कटिजी विया, तव्हां पावन थी वियो। न, पावन त आत्मा तॾहिं ई थींदी आहे जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे शिव बाबा खे निराकार रूप में यादि करो। त बाबा चवनि था कि हिन सां जॾहिं मूंखे यादि कंदव त 21 जन्मनि जो तव्हांखे सुख शांति जो वरितो बि त मिले थो न। त एतिरी सभु ॻाल्हियूं जेको बाबा ॿुधाए थो हिननि खे ई मन में वीचार कंदे कंदे पंहिंजे पाण खे उहो स्वरूप में लाइणु। असां जेको बाबा पाण खे चए थो उहो ॿुधूं, हुनजे बारे में वीचार करूं, सम्झूं ऐं हुननि खे कर्मनि में लाइणु। व्यर्थ ख़्यालातनि खे समाप्त करो। सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो, बाबा जी ॻाल्हियुनि ते सोचो, वीचार करो, ॿुधी करे बसि कन मां कढी न छॾो। जेको ॿुधो था हुनजे बारे में सोचो, वीचार करो, तॾहिं त उहो अंदरि ताईं वेंदो न। न त ॿुधी करे हिकु कन खां ॿुधी ॿिए कन खां कढियो त फ़ाइदो छा? इहे त पाण ॾाढे समय खां ईअं ई कंदा आहियूं न। अॼु हिन सत्संग, अॼु हेॾे, अॼु होॾे ॿुधंदा त ॾाढा आहियूं, लेकिन कंदा केतिरा आहियूं इहो पंहिंजे पाण खे जाचणो आहे।
त हाणे बाबा पाण खे चए थो सिर्फ़ु ॿुधणो ई कोन अथव, हुनखे सम्झी करे पंहिंजे कर्मनि में लायो, परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्तियूं भरो, गुण भरो, ज्ञान भरो, तॾहिं ई तव्हां ये ज्ञानवान आत्मा तॾहिं ही सुख शांति में जीवन सत्युग में जी सकती है। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे साइलेंस जी शक्ति द्वारा पंहिंजे रजिस्टर खे साफ़ करण वारा लोकप्रिय प्रभु प्रिय ठहो। रजिस्टर अर्थात जेका बि पंहिंजा पुराना खातो ठहियल आहे न आत्मा ते, हुनखे साफ़ करणो। त बाबा चवनि था कि ॾिसो जेतिरो आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदव त हुन परमात्मा जी शांति जी शक्ति सां, जेको परमात्मा पाण खे शांति जी शक्ति ॾींदो आहे न, हुन शांति जी शक्ति सां पंहिंजी आत्मा हिकदमि साफ़ थी वेंदी आहे। अर्थात हुन में जेतिरियूं बि बुरायूं, जेतिरा बि विकार, जेतिरा बि हुनजो जो हिसाब किताब अथसि, सभु कुझु आत्मा मां साफ़ थी वेंदो आहे। त इहे कहिड़ी शक्ति सां थींदो? जॾहिं पाण हिकदमि ॿियो कोई बि सोच न हुजे, बसि एतिरी ई सोच हुजे, मां आत्मा शांति जी सागर परमात्मा जी संतान शांत स्वरूप आहे। त परमात्मा खां जो शांति जी शक्ति ईंदी, हिन सां पंहिंजी आत्मा हिकदमि शुद्ध थी वेंदी ऐं पंहिंजा व्यवहार, पंहिंजो संस्कार, पंहिंजो उथणी वेहणी बि परिवर्तन थींदो। छो जो पाण कंहिंजे संग में था रहूं, जंहिंखे पूरी विश्व यादि थी करे, हुनजे संग में मां आत्मा उथां थी, वियां थी, कर्म करां थी। त जॾहिं उनखे सॼी विश्व यादि थी करे त हुनजे संग में रहण सां मां बि त उअं थी वेंदमि न, त मूंखे बि पूरी विश्व यादि कंदी। त परमात्मा पाण भॻवान त न थी सघंदा आहियूं, लेकिन भॻवान सां गॾु रहंदे रहंदे भॻवान जहिड़ा ठही सघंदा आहियूं। जीअं भॻवान सभिनि जे मथां रहम करण वारो आहे, उहो पंहिंजे मन में बि ऑटोमेटिकली सभिनि जे लाइ दया भाव, रहम भाव, क्षमा भाव अची वेंदो। कई बार जीवन में थींदो आहे न कि कंहिंखे पाण माफ़ न करे सघंदा आहियूं, लेकिन मुंहिंजो पीउ त सभिनि खे माफ़ कंदो आहे, त मां हुन खां वॾी थोरी आहियां। त मूंखे बि सभिनि जी कुझु बि सभिनि जी ग़लती वारी ॾिसंदे हुए, कुझु बि कंदे हुए, मूंखे सदा सभिनि खे क्षमा करणो आहे। कोई ॻाल्हि कोन्हे, इहे सभु मुंहिंजा नंढा भाउ भेण आहिनि। परमात्मा खे यादि करे उहे सभु ॻाल्हियूं भुलिजी करे हुननि जे लाइ बि सुठो सोचो। एतिरी शक्ति आत्मा में केरु ॾेई सघंदो आहे? परमात्मा बाप। स्लोगन आहे व्यर्थ संकल्प करणु ऐं ॿियनि जे लाइ व्यर्थ संकल्प करणु। त बाबा चवनि था इहा बि अपवित्रता आहे। भई माण्हू चईंदा असां लहसुन प्याज नथा खायूं, ब्रह्मचर्य पालन था करूं, विकार में न वेंदा आहियूं, असां पवित्र आहियूं। लेकिन बाबा चवनि था अगरि ॿियनि जे लाइ बुरो ऐं फालतू सोचूं था ऐं ॿियनि खे बि ॿुधायो था, त इहा बि अपवित्रता आहे। भले तव्हां लहसुन प्याज नथा खायो, ब्रह्मचर्य पालन था करो, पति पत्नी पवित्र था रहो, लेकिन अगरि तव्हां ॿियनि जे लाइ बुरो सोचियो, ॿियनि खे ॿुधायो था, त इहा बि अपवित्रता आहे। इन करे पवित्रता मतिलबु सिर्फ़ु लहसुन प्याज, मीट मांस ऐं मीट मच्छी ऐं इहे सभु चीजूं न खाइणु, ब्रह्मचर्य पालन करणु, सिर्फ़ु इहा पवित्रता न आहे। पवित्रता मतिलबु पंहिंजे संकल्प में बि ॿिए कंहिंजे लाइ बुरा वीचार न अचनि, पंहिंजा अहिड़ा कोई उल्टा सुल्टा ऊची आवाज़ सां शब्द बि न निकिरनि, पंहिंजे अहिड़ो कोई बि कर्म न हुजे जंहिंसां माण्हुनि खे दुख थिए। इहा बि ॻाल्हि थींदी आहे पवित्र ठहिणु। सुठो शुद्ध आहार वठण बि पवित्रता आहे, ब्रह्मचर्य पालन करण बि पवित्रता आहे, लेकिन संकल्प बोल कर्म इन्हनि सभिनि में बि शुद्धि खपे, तॾहिं पाण छा ठही सघंदासीं? संपूर्ण पवित्र आत्मा। अच्छा, ओम